नाज़रीन, किर्गिस्तान जे गादी वारे शहर बिशकक में मक़ामी शागिर्दनि ऐं परॾेही शागिर्दनि विच में झेड़ो थी पियो। मछरियल मक़ामी शागिर्दनि पाकिस्तानी शागिर्दनि ते पिणु हमला कया। पाकिस्तान के सफ़ीर हसन अली ज़ैगम जो चवणु आहे त 6 हॉस्टल्स से हमले में 14 शागिर्द ज़ख़्मी थिया आहिनि। हिकु पाकिस्तान जो शागिर्द शाहज़ेब ज़ख़्मी आहे। किर्गिस्तान जे गादी वारे शहर बिशकिक में मक़ामी ऐं परॾेही शागिर्दनि में झेड़ो थी पियो ऐं मछरियल मक़ामी शागिर्दनि पाकिस्तान जे शागिर्दनि ते बि हमला कया। परॾेही मीडिया मूजिबि किर्गिस्तान जे गादी वारे शहर बिशकिक में मक़ामी ऐं परॾेही शागिर्दनि में झेड़ो थियो। मछरियल किर्गिज़ शागिर्दनि पाकिस्तानी नौजवाननि जी हॉस्टल्स ते हमला करे भञ-ड्राह कई ऐं पाकिस्तानी शागिर्दाणियुनि खे हिरासत कयो। हालातनि बिश्केक किर्गिस्तान जा तमामु ख़राब थी चुका आहिनि ऐं पाकिस्तानी बांग्लादेशी तोड़े इंडियन जेकी बि हिते फॉरेनरनि खे ॾिसंदा उन्हनि खे उते मारींदा। असां कल राति 10 बजे खां थी किर्गिस्तान बिश्केक में नाजायज़ी थी रही आहे। हॉस्टल्स में घिरी करे अपार्टमेंट्स में घिरी करे पाकिस्तानी स्टूडेंट्स तशद्दुद कयो थो वञे। हितां जा जेके लोकल्स आहिनि पुलिस बिल्कुलु सपोर्ट नथी करे, एम्बेसी बिल्कुलु सपोर्ट नथी करे। पाकिस्तानी जेके बि फॉरेनर हिते रहंदा उहे उन्हनि खे मारे करे उहे हिननि जो हिसाब पूरो कंदा उन शइ में। असां अपील था कयूं कि असांखे हितां कढियो वञे। असां हिते ॾाढा फाथल आहियूं ऐं हॉस्टल्स पाकिस्तानी जेतिरे बि हॉस्टल्स आहिनि, प्राइवेट जॻहियूं आहिनि, अपार्टमेंट्स आहिनि, सभिनि जे मथां हमलो थियो आहे। हमलो अञा हले थो पियो। 17 मई खां 18 मई जे दरमियान हींअर ताईं जेको बि मतिलबु वाक़ियो थियो आहे हिन में 20 खां 22 ॼणा जेके आहिनि उन्हनि खे यरगमाल बणायो अथनि ऐं पाण सां गॾु खणी विया आहिनि। हितां जी लोकल अवाम जेका आहे वाज़ेह त झेड़ो किर्गिज़ शागिर्दनि तरफ़ां मिस्री शागिर्दाणियुनि खे हिरासत करण ते थियो। मिस्री शागिर्दनि तरफ़ां किर्गिज़ शागिर्दनि ख़िलाफ़ रद्दअमल खां पोइ मामिलो वधी वियो। किर्गिज़ शागिर्द सॼी बिश्किक में परॾेही शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि ते हमला कया। होॾां किर्गिस्तान में मुक़ररु पाकिस्तानी सफ़ीर हसन अली ज़ैगम चयो आहे त 6 हॉस्टल्स ते हमले में 14 शागिर्द ज़ख़्मी थिया आहिनि, जिन में हिकु पाकिस्तानी शागिर्द शाहज़ेब भी शामिल आहे, जंहिंजो अस्पताल में इलाज जारी आहे। इसमें तकरीबन 6 हॉस्टल्स इस हमले की जद में आए हैं। किर्गिज हुकूमत की इतला के मुताबिक 14 बैनुल-अक़वामी नेशनल्स इन हमलों में जख्मी हुए हैं। मिशन को ये बताया गया है कि एक पाकिस्तानी नेशनल शाहज़ेब इस वक्त किर्गिज नेशनल हॉस्पिटल में ज़ेर इलाज है। वज़ीर आज़म पाकिस्तान मोहम्मद शहबाज शरीफ साहब की खुसूसी हिदायत के मुताबिक मैंने आज किर्गिज नेशनल हॉस्पिटल में शाहज़ेब से मुलाकात की और उसकी खैरियत दरियाफ्त की और अल्हम्दुलिल्लाह उसकी हालत खतरे से बाहर है। हुन चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ हिदायत कई आहे त पाकिस्तानी शहरनि खे सहूलतूं फराहम कयूं वञनि। किर्गिस्तान जे हुकूमत ख़ातिरी कराई आहे त परॾेही शागिर्दनि खे को बि नुक़सान न पहुचंदो। किर्गिस्तान जे गादी वारे शहर में मक़ामी शागिर्दनि जे हमलनि में सिंध जा 100 खां बि वधीक शागिर्द मुतासिर थिया आहिनि। जी नाज़रीन, शागिर्दनि पंहिंजे वीडियो बयान में मदद जी अपील कई आहे। किर्गिस्तान जे गादी वारे शहर बिश्किक में इल्मु पढ़ाईंदड़ पाकिस्तान जे शागिर्दनि खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे। शागिर्दनि पारां वीडियो पिणु जारी कया विया आहिनि। कोटवासी शागिर्दाणी विरसा गुजर सांगी ऐं पनेआकल वासी शागिर्द डॉक्टर शायान सुमेजो, उसामा कोराई, माजिद कोराई ऐं गुलाम मुर्तज़ा बालाजी समेत सिंध जा 100 खां वधीक शागिर्द किर्गिस्तान में फाथल आहिनि। फाथल शागिर्दनि में कराचीअ जा 45, नौशहरो फिरोज ज़िले जा 20, सखर ज़िले जा 20, जॾहिं त ॿियनि शागिर्दनि जो तालुक़ु सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सां आहे। सांगी जे ॻोठ नूर जावासी शागिर्द शायान समेजो उसामा कोराई ॿियनि शागिर्दनि वीडियो बयान जारी कंदे चयो आहे त किर्गिस्तान जी यूनिवर्सिटी में काल्ह खां वठी मक़ामी शागिर्दनि पारां यूनिवर्सिटी हॉस्टल्स ऐं अपार्टमेंट में अंदरि घिरी मथनि तशद्दुद कयो पियो वञे। किर्गिस्तान पुलिस तोड़े ॿी इंतज़ामिया संदन का बि मदद न करे रही आहे। हितां जा जेके हालात आहिनि बिश्केक किर्गिस्तान जा तमामु ख़राब थी चुका आहिनि ऐं पाकिस्तानी बांग्लादेशी तोड़े इंडियन जेकी बि हिते फॉरेनरनि खे ॾिसंदा उन्हनि खे उते मारींदा ऐं हितां जी जेका आवाम आहे लखनि जी तइदाद में रोडनि ते अची वई आहे ऐं फॉरेनर्स खे जिथे ॾिसंदा उन्हनि खे उते मारींदा। हिननि जो जेको मुतालो आहे हिननि जो मारण जी जेका वजह आहे उहा वजह हीअं आहे। पिछले 13 मई ते बिश्केक में कुझु हिकिड़ो वाक़ियो पेश आयो जंहिं दौरान इजिप्ट जेके अरबी हिते रहंदा आहिनि हिते बिश्केक में उहे हिते MBBS कनि पिया। उन्हनि जे हॉस्टल ते हुआ आया शराब पी करे ऐं उते थोरो हंगामो क्रिएट कनि त उन दौरान इजिप्टनि ऐं हितां जे लोकल्स अवाम में थोरी घणो हथापाई थी वई, जंहिं दौरान थोरा घणा जेके हितां जी लोकल पीपल्स आहिनि उन्हनि सां थोरी घणी हथापाई थियण दौरान कुझु ज़ख़्मी थिया। पनवाकिल सांगी असां सां कल राति 10 बजे खां थी किर्गिस्तान बिश्केक में नाजायज़ी थी रही आहे। हॉस्टल्स में घिरी करे अपार्टमेंट्स में घिरी करे पाकिस्तानी स्टूडेंट्स ते तशद्दुद कयो थो वञे। हितां जा जेके लोकल्स आहिनि पुलिस बिल्कुलु सपोर्ट नथी करे, एम्बेसी बिल्कुलु सपोर्ट नथी करे। सरू ॻाल्हियूं था करनि, न्यूज़ ते चवनि था, एम्बेसी जा नंबर ॾियनि था, एम्बेसी जे नंबर ते राब्तो कयूं था, उनजा नंबर बंदि था वञनि। असांजे हिते रेस्क्यू कयो वञे। जीअं तव्हांखे ख़बर आहे बिश्केक किर्गिस्तान जा हालात ॾाढा ख़राब लॻा पिया आहिनि। हिन वक़्तु असां घर में मौजूदु आहियूं, घर खां ॿाहिरि नथा निकिरी सघूं
ऐं इंतिज़ामिया जो जीअं की चयो वञे पियो कि इंतिज़ामिया तव्हांजो कंदी, कुझु बि अहिड़ो सीन आहे हिते इंतिज़ामिया असांजो कोई बि असां ताउन नथी करे पई। शागिर्दनि ॿुधायो त बिश्केक शहर में औरतुनि सां छेड़छाड़ खां पोइ मिस्रियुनि ऐं किर्गिस्तानी शागिर्दनि में झेड़े बाद हालतूं ख़राब थी वियूं आहिनि। मेट्रोपॉलिटन मेडिकल यूनिवर्सिटी, IHMS यूनिवर्सिटी, रॉयल मेडिकल यूनिवर्सिटी जा केतिरा ई पाकिस्तानी शहरी फाथल आहिनि। शागिर्दनि जो चवणो आहे त हुननि वटां खाधे पीते जो सामान बि ख़तमु थी वियो आहे। शागिर्दनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त तुर्त संदन वाहर कई वञे। वाज़ेह त किर्गिस्तान जे गादी वारे शहर बिश्केक में झेड़ो किर्गिज़ शागिर्दनि तरफ़ां मिस्री शागिर्द ॼाणनि खे हिरासत करण ते थियो हो। नाज़रीन, बिशकक में पाकिस्तान जे शागिर्दनि जे ज़ख़्मी थियण वारे मामले ते परॾेही खाते जे अमलदारनि किर्गिस्तान जे पाकिस्तान में मुक़रर सफ़ीर खे तलब करे वरितो। किर्गिस्तान सफ़ीर ख़ातिरी कराई आहे त पाकिस्तान जे शागिर्दनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वेंदो। पाकिस्तान किर्गिस्तान में पाकिस्तानियुनि समेत ॿियनि मुल्कनि जे शागिर्दनि सां पेश आयल तशदुद वारे वाक़े ते इस्लामाबाद में मुक़रर किर्गिज़ सफ़ीर खे डिमार्श लाइ परॾेही ऑफिस तलब करे वरितो। परॾेही वज़ारत पारां जारी कयल बयान में चयो आहे त परॾेही वज़ारत जे डायरेक्टर जनरल एजाज़ ख़ान किर्गिज़ सफ़ारतखाने जे नाज़िमुल उमूर खे तलब कयो ऐं किर्गिस्तान में पाकिस्तानी शागिर्दनि जे ख़िलाफ़ वाक़िअनि जी रिपोर्ट्स ते हुकूमत जे ॻणतीअ खां आगाह कयो। परॾेही वज़ारत जो चवणो आहे त किर्गिज़ अमलदारनि मामले जी जांच कराइण ऐं जवाबदारनि खे सज़ा ॾियण जो वाइदो कयो आहे। किर्गिस्तान में पाकिस्तानी सफ़ारतखाने पारां हंगामी हेल्प लाइन खोली वई आहे। सफ़ारतखाने शागिर्दनि ऐं संदनि वारसनि जे सवालनि जा जवाब ॾिना आहिनि। सफ़ीर हसन अली ज़ेगम आला किर्गिज़ अमलदारनि सां राब्ते में आहे। परॾेही खाते जे अमलदारनि जो चवणो आहे त किर्गिज़ वज़ारत सिहत जे मुताबिक़ चइनि पाकिस्तानियुनि खे इब्तिदाई तिबी इमदाद बाद घर रवानो कयो वियो आहे। हिकु पाकिस्तानी इलाज हेठि अस्पताल में आहे। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसाक़ डार परॾेही खाते जे अमलदारनि खे हिदायत कई आहे त पाकिस्तानी शहरियुनि खे मुकमिल सहूलतूं फराहम कयूं वञनि ऐं संदनि मदद कई वञे। वाज़ेह त किर्गिस्तान जे गादी वारे शहर बिश्केक में मिस्री ऐं किर्गिज़ शागिर्दनि जे दरमियान झेड़े बाद पाकिस्तान तोड़े ॿियनि मुल्कनि जे शागिर्दनि खे तशदुद जो निशानो बणायो वियो हो। वज़ीर आज़म किर्गिस्तान में फाथल पाकिस्तानी शागिर्दनि जी मदद लाइ अहम कदम खणंदे वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम खे फौरी तौर वञण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम खे फौरी तौर ते बिशकक वञण जी हिदायत कई आहे। अमीर मक़ाम अॼु राति बिशकक रवानो थी वेंदो। अमीर मक़ाम बिशकक में पाकिस्तानी शागिर्दनि जे तहफ़ुज़ बाबति किरगिर अख़्तियारनि सां मुलाक़ात कंदो, जिन ते शागिर्दनि सां मुलाक़ात करे मसइला मालूम कंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त किर्गिस्तान में परॾेही शागिर्दनि ख़िलाफ़ ॻोढ़नि ते ॻणती आहे। पाकिस्तानी सफ़ारतखानो ज़ख़्मी थियल शागिर्दनि जे इलाज लाइ सहूलतुनि खे यकीनी बणाए। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त ॾुखिये वक़्त में पाकिस्तान जी नियाणियुनि ऐं नौजवाननि खे अकेलो न छॾींदासीं। ॿिए तरफ़ किर्गिस्तान हुकूमत झेड़े जो ज़िम्मेवार ग़ैर क़ानूनी रहंदड़ परॾेहिनि खे क़रार ॾेई छॾियो आहे। किर्गिस्तान जी हुकूमत जो चवणु आहे त मक़ामी नौजवान नौकरियुनि ते परॾेहिनि जे कब्ज़े ते नाख़ुशि आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बिशकक में पाकिस्तानी शागिर्दनि ख़िलाफ़ पुरतशद्दद वाक़िअनि ते ॻणतीअ जो इज़हार कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तानी हुकूमत बिशकक में पाकिस्तानी शागिर्दनि खे हर क़िस्म जी मदद फ़राहम करे। परॾेही वज़ारत बिशकक में पाकिस्तानी शागिर्दनि जे तहफ़ुज़ लाइ चोगा उपाउ वठे। हिन चयो आहे त पाकिस्तानी सफ़ारतखानो शागिर्दनि सां राब्ते ऐं संदनि ख़ानदाननि खे सही ॼाण जी फ़राहमी यकीनी बणाए। हिन शागिर्दनि खे हिदायत कई त असांजा नौजवान किर्गिस्तान में पाकिस्तान जा सफ़ीर आहिनि, ॾुखियुनि हालतुनि में सब्र ऐं ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कनि। पीपी चेयरमैन मूजिबि पाकिस्तान किर्गिस्तान में ॿ भाइर इस्लामी मुल्क आहिनि। किर्गिस्तान पाकिस्तानियुनि जो ॿियो घर आहे। ॿिन्ही मुल्कनि जा माण्हू हमेशह दोस्ताननि लाॻापनि लाइ पुरजोश रहिया आहिनि। पाकिस्तान किर्गिस्तान जा ॿतरफ़ा लाॻापा गॾियल एहतराम ऐं सहकार ते ॿधल आहिनि। हिन चयो आहे त यकीन आहे त किर्गिस्तान जी हुकूमत पंहिंजी सरज़मीन ते रहंदड़ पाकिस्तानियुनि जो हमेशह ख़्यालु रखंदी, जीअं हूअ पंहिंजे शहरनि जो ख़्यालु रखंदी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद मेजर बाबर ख़ान जे घर भातियुनि सां ताज़ियत कई। सदर आसिफ अली ज़रदारी मियां वाली पहुतो, जिते हुन शहीद मेजर बाबर ख़ान जे वारसनि सां मुलाक़ात करे ताज़ियत कई। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद मेजर बाबर ख़ान जे ॿारनि सां गॾु वक़्तु बि गुज़ारियो। उन दौरान सदर आसिफ अली ज़रदारी ख़राज अक़ीदत पेश कंदे चयो त शहीद मेजर बाबर ख़ान जूं वतन लाइ ख़िदमतूं ऐं फ़र्ज़नि जी अदायगी वाखाण जोगी आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में इन क़ौम ऐं मुल्क ख़ातिर जान जो नज़रानो ॾिनो आहे। सदर चयो त क़ौम खे पंहिंजे शहीदनि ते फ़ख़्रु आहे। शहीदनि खे क़ौम सलाम पेश करे थी। वाज़िह त शहीद मेजर बाबर कुझु ॾींहं अॻु ज़ौब में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद थियो हो। अॻूणे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ चयो आहे त अॼु ताईं सम्झ में नाहे आयो त 1993 में संदसि हुकूमत जो तख़्तो ऊंधो छो कयो वियो। और में मुस्लिम लीग नून जे सेंट्रल वर्किंग कमेटी जे इजलास खे ख़िताब कंदे मियां नवाज़ शरीफ़ चयो त मथस कूड़ा केस दाख़िल कया विया। नून लीग जे अॻवाननि खे
कूड़नि केसनि में गिरफ़्तार कयो वियो। मियां नवाज़ शरीफ़ चयो त 1993 में संदन पहिरियों भेरो हुकूमत बणी ऐं तरक़ीअ लाइ जेका एजेंडा ॾिनी वई हुई उन जहिड़ी एजेंडा अॼु ताईं न ॾिनी वई आहे। मां अॼु बि उहो ई पुछणु चाहींदुसि त 1993 में संदसि हुकूमत खे छो ख़तमु कयो वियो। मूंखे अॼु ताईं सबबु सम्झ में न आयो आहे। उन्हनि माण्हुनि जा नाला वठणु नथो चाहियां, पर उन मनसूबे ते अमल थिए हा त असांजो मुल्क हिन वक़्तु एशिया में अॻु भरो हुजे हा। कि बेटे को गिरफ्तार किया जा रहा था, किसी की बेटी को गिरफ्तार किया जा रहा था, किसी के भाई को गिरफ्तार किया जा रहा था और बड़े बड़े संगीन झूठे मुकदमात में गिरफ्तार किया जा रहा था। ये आंखों देखा वाक़या है और यहाँ सब बैठे हैं जिन्होंने वो मुकदमात भुगते हैं और उन सब पे मुझे बड़ा नाज है। मैं उन सब लोगों को दिल की गहराइयों से बड़ा प्यार भरा उनको पैगाम देना चाहता हूँ कि आप मुस्लिम लीग नून के बेहतरीन साथी हैं। मियां नवाज़ शरीफ़ चयो त मोटरवेज़ ते पैसा ख़र्च करण ते माण्हुनि तनक़ीद कई, पर अॼु दुनिया ॾिसी चुकी आहे त मोटरवेज़ सां केतिरो फ़ाइदो थियो आहे। मियां नवाज़ शरीफ़ चयो त ॿीहर मौक़ो मिलियो त मुल्क खे एटमी ताक़त बणायो। 1998 में एटमी धमाका न करण जी सूरत में $5 अरब ॾियण जी आछ कई वई हुई। अॼु सभु चवनि था त असां पैसा न वठी ऐं धमाका करे सही फ़ैसिलो कयो, पर नतीजो इहो निकितो त परवेज़ मुशर्रफ मार्शल लॉ लॻाए मुल्क जे वज़ीर आज़म खे हाई जेकर बणाए छॾियो। राति जो वज़ीर आज़म ऐं सुबुह जो हाई जेकर बणिजी वियुसि ऐं 27 वरह सज़ा ॿुधाई वई। मियां नवाज़ शरीफ़ चयो त 2013 वारनि चूंडुनि बार सभ खां पहिरियां PTI बानीअ सां मिलण बनी ॻाल्हाए वियुसि। चूंडुनि में PTI बानीअ 35 पंक्चरनि जो इल्ज़ाम मढ़ियो, खेसि सम्झायो त इहो अमल दुरुस्त न आहे, गॾिजी हलो ऐं मुल्क लाइ कमु करियो। 2013 में फिर हमारी हुकूमत आई और हमने आके क्या किया। 2013 में आकर सबसे पहले हुकूमत संभालने के बाद नवाज शरीफ कहाँ जाता है? नवाज शरीफ जाता है बनी गाला। किसको मिलने के लिए? इमरान खान को, जो 35 पंक्चर की रट लगा रहे थे, 35 पंक्चर की रेट लगा रहे थे उनके पास कि इमरान खान साहब, इलेक्शन तो अल्लाह के फजल करम से हम जीत गए हैं और आप ऑपोजिशन लीडर हैं, तो हम चाहते हैं कि हम सब मिलकर पाकिस्तान की तरक्की में अपना हिस्सा डालें और आप भी एक मुस्बत किरदार अदा करें। ये 35 पंक्चर वाली बात दुरुस्त नहीं है और इससे आप बाहर निकलें और मैं अपना चाहता हूं कि आप हाथों में हाथ डाल के हम दूसरे के पाकिस्तान की खिदमत करें। तो मेरे सामने ये सब लोग बैठे हुए थे। वहाँ पे कौन कौन बैठे हुए थे? ये जहांगीर तरीन साहब भी वहाँ बैठे हुए थे और फिर उनके सरकर्दा लीडर्स भी वहाँ पे बैठे हुए थे। सब इरफान साहब अपना हाथ हिला रहे हैं, उठा रहे हैं, आप भी बैठे हुए थे। झगड़ा साहब आप भी बैठे हुए थे और चौधरी निसार अली खान साहब भी बैठे हुए थे। ये सब लोग बैठे हुए थे। तो मैं अपना उनसे कहा, उन्होंने कहा जी अच्छा जी बिल्कुल हम करेंगे, हम तैयार हैं। और उठने लगे तो मुझे उन्होंने कहा जनाब हमारी ये बनी गाला की सड़क बना दें आप। वो मैंने 15 दिन में बनी गाला की सड़क बना दी। मैं आपको वो बता रहा हूँ जो हकायक है, सच कहता हूँ क्योंकि झूठ की नहीं आदत मुझे। तो मैं नवाज़ शरीफ़ चयो त इमरान खान उथण लॻो ऐं बनी गाला जो रोड बणाइण लाइ चयो, जेको असां ठाराए वरितो। उन खां पोइ सभु लंडन पहुता ऐं उन खां पोइ धरणनि जी शुरूआत थी। किथां PTI बानीअ खे इशारो मिलियो, का बि ख़बर न पइजी सघी। मियां नवाज़ शरीफ़ चयो त धरणनि सबबि चीनी सदर जो दौरो ॾुखियाईनि जो शिकार थियो। चीनी सदर आयो ऐं CPEC जो मुआहिदो थियो ऐं मुल्क में मोटरवे जो ॼार विछायो वियो। मियां नवाज़ शरीफ़ चयो त मौलाना फज़लुर रहमान मुंहिंजो सुठो दोस्त आहे। हुन चयो त गॾिजी KPA में हुकूमत ठाहियूं, पर मूं माज़रत कई। PTI खे हुकूमत ठाहिण जो मौक़ो फ़राहम कयो। नून लीग जे क़ाइद चयो त खेसि पार्टी जी सदारत तां हटाइण जो फ़ैसिलो नून लीग जी सेंट्रल एग्ज़ेक्टिव कमेटी जो न हो, पर फ़ैसिलो किथां ॿिए हंधि आयो हो। मूंखे पघार न वठण ते सज़ा ॿुधाई वई ऐं पार्टीअ जी सदारत तां बि हटायो वियो। बदउनवान जजिस खे मुज़ाहिर नक़वीअ खे बि नेब खे मुंहुं ॾियणु घुरिजे, एतिरी मिल्कियत किथां आई। मियां नवाज़ शरीफ़ चयो त ॿुधायो वञे त महांगाई कंहिंजे दौर खां शुरू थी। क़ौम वोट ॾियणु वक़्तु छो नथी सोचे त असांजे दौर में महांगाई केतिरी हुई ऐं गुज़िरियल दौर में केतिरी हुई। क़ौम खां शिकायत आहे त मूंखे पघार न वठण करे नेकाली ॾिनी वई, पर आवाम ख़ामोश रहियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ ई मुल्क खे बहरान मां कढी सघे थो। समूरियूं पार्टियूं नवाज़ शरीफ़ सां गॾिजी साथ ॾियनि। नवाज़ शरीफ़ खे हथकड़ियूं लॻाइण वारो मंज़र
क़यामत ताईं विसारे नथो सघां। मुस्लिम लीग नून जी सेंट्रल वर्किंग कमेटी के इजलास के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त नवाज शरीफ सां 1999 में भी ज़ुल्म जी इंतहा कई वई हुई। नवाज शरीफ के हथकड़ियूं लगाइण वारो मंज़र क़यामत ताईं विसारे नथो सघां। हिन चयो आहे त नून लीग की सदारत की अमानत नवाज शरीफ के वापस ॾियण ते इत्मीनान आहे। नवाज शरीफ के सदारत तां हटाए ज़ुल्म कयो वियो हो। शहबाज शरीफ चयो त वक्ती तौर ते मजबूरी में मूंखे पार्टी की सदारत ॾिनी वई। पार्टी जो थोराइतो आहियां जिन मूंखे पार्टी जो सदर चूंडियो हो। कंहिं बि मुल्क में तरक्याती कम कया त उहो नवाज शरीफ हो। वज़ीर आज़म चयो त कायद नून लीग की क़यादत में मुल्क में दहशतगर्दी जो ख़ात्मो कयो वियो। नवाज शरीफ की ख़िदमतुनि खे क़ौम कॾहिं बि विसारे नथी सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त हिन वक्त महांगाई ऐं कर्ज़नि समेत मुल्की मईशत जा मसला आहिनि। वज़ीर आज़म चयो आहे त नवाज शरीफ ख़िलाफ़ कयल साज़िश पाकिस्तान के लोॾे छॾियो आहे। सियासी पार्टियूं क़ौम लाइ नवाज शरीफ सां गॾिजी हलनि। नवाज शरीफ भी मुल्क के मसइलनि मां कढी सघे थो। आज मेरे लिए एक बहुत इत्मीनान का दिन है कि वो अमानत जो आपने कायद मुस्लिम लीग नून मियां मोहम्मद नवाज शरीफ के साथ जो सरीहन जुल्म, ज्यादती और इंसाफ के परखशे जो उड़ाए गए, उसके नतीजे में मजबूरी के तौर पर किसी को पार्टी का वक्ती तौर पर सदर मुंतखब करना था। मैं अपने कायद मियां मोहम्मद नवाज शरीफ और आप सबका दिल की अथाह गहराइयों से शुक्रिया अदा करता हूं कि आपने मुझे वो अमानत जो मेरे कायद मियां मोहम्मद नवाज शरीफ ने और आपने मुझे सौंपी थी, मैं खुदाए बुजुर्ग बरतर का अगर जितना भी शुक्र अदा करूं वो कम है कि मुझ नाचीज़ और खताकार इंसान को अल्लाह ताला ने हिम्मत दी कि तूफ़ानों में और तलातुम खेज़ मौजों में आपके भरपूर तावन के साथ मैं ये जिम्मेदारी अदा कर सका। अगर 100% नहीं तो काफ़ी हद तक आपके तावन से ये मैं जिम्मेदारी अदा कर सका। और आज मेरे लिए इससे बढ़कर कोई और इत्मीनान का और कल्बी सुकून का कोई मरहला नहीं हो सकता कि ये अमानत मैं अपने बड़े भाई कायदे पाकिस्तान, कायदे मुस्लिम लीग की कदमों में दोबारा निछावर करूं। गिम्स अस्पताल में जेरे जा 1000 खां वधीक कामयाब पेवंदकारी ते तकरीब कोठाई वई ऐं केक कटियो वियो। पीर अब्दुल कादिर शाह जिलानी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसिस गंबट में जेरे जे 1000 कामयाब ट्रांसप्लांट्स से मुकम्मल थियण ते तकरीब कोठाई वई। वॾे वज़ीर तर्जुमान मूजिब सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तकरीब में ऑनलाइन शिरकत कई। सिंध जे वॾे वज़ीर सां गॾु आबपाशी वारो वज़ीर जाम खान शोरो, सिंध जे वॾे वज़ीर जो प्रिंसिपल सेक्रेटरी आगा वासिफ़ ऐं सिहत वारे सेक्रेटरी रिहान बलोच पिणु वीडियो लिंक वसीले शिरकत कई। तर्जुमान मूजिब तकरीब में अफ़गानिस्तान सां ताल्लुक़ रखंदड़ 8 वरियनि जी मुतहरा, पंजाब जे हाफ़िज़ाबाद सां ताल्लुक़ रखंदड़ 44 वरियनि जे नासिर अली, सिंध जे जैकबाबाद सां ताल्लुक़ रखंदड़ 56 वरियनि जे मोहम्मद नवाज़, केपी के किर्क सां ताल्लुक़ रखंदड़ 18 वरियनि जे समीला ऐं 14 वरियनि जे नीगर बि शिरकत कई। सिंध जे वॾे वज़ीर तर्जुमान चयो आहे त तकरीब जो इंतज़ाम इंस्टीट्यूट ऑफ गंबट जे डायरेक्टर डॉक्टर रहीम बख्श भट्टी कयो, जॾहिं त जेरे जे 1000 कामयाब ट्रांसप्लांटेशन्स जे मौक़े ते केक पिणु काटियो वियो। उन मौक़े ते सिंध जे वॾे वज़ीर सिहतयाब थींदड़नि जे वरी ॼमार लाइ दुआ पिणु घुरी। तर्जुमान चयो आहे त जेरे जे ट्रांसप्लांटेशन ते 60 खां 70 लख रुपया ख़र्च अचे थो, जेको सिंध हुकूमत फ़राहम कंदी आहे। नाज़रीन, सिंध सरकार पारां वकीलनि खे सफ़री सहूलतूं ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। कराची बार एसोसिएशन के वफ़द सिंध के सीनियर वज़ीर शर्जील नामेमण सां मुलाक़ात कई। मुलाक़ात जा तफ़सील हिन रिपोर्ट में।
कराची बार एसोसिएशन के वफ़द सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण से मुलाक़ात कई। गॾिजाणीअ में कराची में वकील बिरादरी के पेश ईंदड़ मसइलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। बार अॻवाननि सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण के वकीलनि के अच वञ समेत ॿियनि मसइलनि खां आगाह कयो। उन मौक़े ते सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण वकीलनि के सफ़री सहूलतूं ॾियण जो ऐलान कंदे चयो त वकीलनि जी सहूलत लाइ कबूतर चौक खां सिटी कोर्ट ताईं शटल सर्विस शुरू कई वेंदी। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त जमहूरियत ऐं कानून की हुकुमरानीअ में कराची बार एसोसिएशन जूं ख़िदमतूं विसालण जोगियूं न आहिनि। वकीलनि लाइ पीपल्स पार्टी जा उपा शहीद जुल्फकार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की क़यादत सां हम आहंग आहिनि। सीनियर वज़ीर चयो त शहीद जुल्फकार अली भुट्टो जमहूरी उसूलनि के तहफ़ुज़ ऐं सभिनी लाइ इंसाफ़ के यकीनी बणाइण में वकीलनि के अहम किरदार ते यकीन रखंदो हो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त शहीद जुल्फकार अली भुट्टो के पॉलिसियुनि पुठिते पियल माण्हुनि के हक़नि के ऐं अदलिया जे आज़ादीअ खे बरक़रार रखियो। हुन चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो अदलिया के मज़बूत बणाइण ऐं कानूनी पेशे की हिमायत लाइ केतराई सुधारा मुतारफ़ कराया। शर्जील इनाम मेमण चयो त सिंध हुकूमत वकीलनि के पेश ईंदड़ मसइलनि के हल लाइ हर मुमकिन कदम खणंदी। मुलाक़ात में कराची बार एसोसिएशन के जनरल सेक्रेटरी अख्तियार अली चन्ना, राज अली वाहिद, अब्दुल कादिर सुमरो और अब्दुल फहीम मेमण भी शरीक हुआ। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर फैसल वावडा की प्रेस कॉन्फ्रेंस ते वरितल पाण मुराद नोटिस केस की ॿुधणी जो लिखत में हुकुमनामो जारी कयो। ॿुधणी जी लिखत में हुक्मनामे में चयो वियो आहे त ज़ाहिरी तौर ते फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल तौहीन अदालत कई। ॿिन्ही खे पंहिंजे अमल जी वज़ाहत जो मौक़ियो ॾींदे शोकास जारी कयो वञे थो। सुप्रीम कोर्ट पंहिंजे लिखत में हुक्मनामे में टीवी चैनल्स के बि तंबीह कंदे चयो आहे त तौहीन जोॻो मवाद हलाइण या ॿीहर नशर कंदड़ चैनल्स तौहीन अदालत करे रहिया हूंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इकोनॉमिक एडवाइजरी काउंसिल कायम करे छॾी। फाइनेंस डिवीज़न इकोनॉमिक एडवाइजरी काउंसिल जो नोटिफिकेशन जारी किया है। नोटिफिकेशन मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ इकोनॉमिक एडवाइजरी काउंसिल की सरबराही कंदो। काउंसिल के ॿियनि मेंबरनि में जहांगीर तरीन साकिब शिराजी, शहजाद सलीम, मुसद्दिक जुल्करनैन, डॉक्टर एजाज नबी, आसिफ पीर, ज़ियाद बशीर, सलमान अहमद शामिल हैं। जस्टिस मुनीब अख्तर सुप्रीम कोर्ट के वक्ती चीफ जस्टिस तौर हलफ खणी वरतो है। जस्टिस याया आफरीदी जस्टिस मुनीब अख्तर का हलफ वरतो। हलफ बरदारी की तकरीब सुप्रीम कोर्ट में थी, जंहिंमें सुप्रीम कोर्ट के जजन और सीनियर वकीलन शिरकत कई। वाज़े रहे तो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा 18 मई का 25 मई ताईं मुल्क का बाहर हूंदो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त जतोई ख़ानदान जूं मुल्की ऐं सूबाई सतह ते कयल ख़िदमतूं वाखाण जोगियूं आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी नवां जतोई पहुतो, जिते हुन अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई से मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻवाननि में मुल्की सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾे वठि कई वई। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जतोई ख़ानदान ख़िलाफ़ कयल इंतकामी कार्रवाइनि की पिण मज़म्मत कई। शाहिद खाकान अब्बासी चयो त जतोई ख़ानदान जूं मुल्की तोड़े सूबाई सतह ते कयल ख़िदमतूं वाखाण जोगियूं आहिनि। खबरों जो वक्त पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। और खबरों अपडेट जे लाइ विज़िट करो असांजी वेबसाइट आवाज़ TV.tv ऐं ॾिसंदा रहो आवाज़ न्यूज़।